3 बजे लाजमी तौर पर आपने पहुंचना है। मालिक मौज़ फिक्स वक्त की पाबंदी से अगर वक्त देंगे तो फिर आऊंगा सीधा स्टेज पर और स्टेज से सीधा वापस। लिखी से इंशाअल्लाह टाइम की पाबंदी होगी क्योंकि सर्दी है। 4 बजे से पहले लोग वापस होना शुरू हो जाते हैं। मालिक मौज़ इंशाअल्लाह हाणे हे उन जा मैसेज मुंहिंजा मैसेज आहिनि। मुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे। अल मुमिनु इज़ा वअदा वफ़ा। इन जे करे तकरीर कर्ज़ वरी कंहिं ॿिए मौक़े ते छो त मां सम्झंदो त हिते जेका तव्हां वेठा आहियो स्टेज ते पिंडाल में तव्हां सभिनी खां वधीक मसरूफ़ मां आहियां। तव्हां सभिनी खां वधीक कमकार मूंखे ऐं हिते माशाअल्लाह मुंहिंजे दोस्तनि भाइरनि सुभाणे जे केस जो बि हर हिकु जंहिं तकरीर कई उन ज़िक्र कयो। हज़रत साईं अब्दुल क़य्यूम साहब बि, असदुल्ला खोड़े साहब बि, मौलाना मोहम्मद साले साहब बि। त ज़ाहिर आहे त जॾहिं सॼी जमात खे एतिरो फ़िक्र आहे त मां त पुटु आहियां, मूंखे वधीक फ़िक्र हूंदो। मुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे। मां पंहिंजो वाइदो पूरो कयो, मौली साहब पंहिंजो वाइदो पूरो न कयो आहे। इन जे करे दुआ ते इक्तिफ़ा कयूं था। हिकु दफ़ो मौलवियुनि सां इहो हशर मां कयां ताकि इन्हनि खे ख़बर पए त घणे में सौ आहे। सभ खां वधीक इन्हनि फ़ारिग़ मूंखे सम्झो आहे। सभ खां वधीक फज़ूल मूंखे सम्झो आहे। घर खां वांदो मूंखे सम्झो आहे। त मौली साहब खे पकड़ियो न त मूंखे टाइम ते वाइदो करे फ्री छो वियो आहे। बाक़ी 11 महीना ऐं 29 ॾींहं किथे आया। इहा ज़ाल खे बि शिकायत आहे त घर नथो अचे। तव्हां बि चओ था त हिते नथो अचे, आहियां किथे? 3 शादी त न कई आहे, मूंखां ॻोल्हणी पवंदी। वाइदो करे तूं बि फ्री वियो आहे 3 शादी जो। तूं वाइदो कयो हो मूंसां। वाइदो कई त तुंहिंजी 3 शादी कराईंदुसि। तारीख़ वरते वरी पुगुस भिट शाह जे कब्रिस्तान में विहारे थी। त हाणे ॿुधाए त कहिड़े मुर्दे ते हथ थो रखे। हे मौलवी हिन नमूने फाथो आहियां मां। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुन्तुम तुअदून। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक एहतराम बिरादर अजीज मौलाना मोहम्मद साले नड़ साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला सखर, स्टेज पे मौजूद अकाबिरीन ओहदेदारान जिम्मेदारान, पिंडाल में मौजूद मुझा मुहतरम दोस्तों भाईरो बुजुर्गो, मैं पंहिंजे भा
मौलाना अब्दुल हमीद महर साहब के इन इदारे जामिया इस्लामी इशाअतुल कुरान हमादिया प्यारो वाह जे असातिज़ाए तलबा के मुंतज़मीन के मुआविनीन मुखय्यरीन के अज जे हिन सालाना दस्तार फजीलत इज्तिमा जे इनेकाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो धणीअ दर दुआ करियां तो त अल्लाह तबारक व तआला हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए, हिन इदारे के मीनारे नूर बनाए, रुश्द ऐं हिदायत जो मरकज़ बनाए ऐं अल्लाह तबारक व तआला दस्तार बंदी कंदड़ हाफिज़न तालिबन आलिबन उन्हनि जे वालिदैन ऐं असातिज़ा के ख़िदमत दीन मतीन जे लाइ मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुझे मुहतरम दोस्तों, भाईरो ऐं बुजुर्गो, मखदूमुल उलमा हजरत सईद अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे गुफ्तगू में इन ॻाल्हि जे तरफ़ इशारो फरमायो त आलमी इस्तेमार, आलमी गुमाश्ता कुफरिया ताकतूं यहूद ऐं हनूद उन्हनि जा पैरोकार ऐं पोइ लॻ चाहिनि था त इस्लाम ख़त्म थी वञे, मुसलमान ख़त्म थी वञनि, इस्लाम जो नालो वठण वारो कोई न हुजे, पूरी दुनिया ते काफ़रनि जी हुकूमत हुजे, यहूद ऐं हनूद जी हुकूमत हुजे। ऐं पोइ उन्हनि इहो मनसूबा बंदी कई आहे त इस्लाम ओसी ताईं ख़त्म न थींदो, मुसलमान ओसी ताईं ख़त्म न थींदा, काफ़रनि जी ओसी ताईं पूरी दुनिया ते हुकूमत क़ाइम न थींदी, जेसी ताईं मुसलमाननि खे मुसलमान बणाइण वारा इदारा बंद न थींदा। लिहाज़ा मस्जिद बंद कयो, मदरसो बंद कयो, कुरान जी तालीम बंद कयो, अल्लाह जो नालो वठण वारो कोई न हुजे, रसूलुल्लाह जे हदीस के पढ़ण वारो कोई न हुजे। प्यारे वाह वारो, कुफरिया ताकतुन या कोशिश तुर्की में भी कई, खिलाफत उस्मानिया के उन्हनि टोड़ियो, वह खिलाफत उस्मानिया जिन पूरे दुनिया के अंदर इस्लाम जो झंडो लहरायो, वह खिलाफत उस्मानिया जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुस्तुनतीनिया के फतह करने की बिशारत ऐं खुशखबरी ॾिनी, वह खिलाफत उस्मानिया जिन मक्के मुकर्रमा जी मदीने मुनव्वरा की खिदमत कई, वह खिलाफत उस्मानिया जंहिंजे दौर जे खिलाफत जा मिसाल अज भी मुसलमान ॾियनि था। पर ॿुधो प्यारे वाह वारो, जॾहिं उते काफ़रनि जी मनसूबाबंदी कामयाब थी, जॾहिं उते यहूदियुनि जी मनसूबाबंदी कामयाब थी, जॾहिं उते कुफरिया ताकतुनि जी मनसूबाबंदी कामयाब थी, उन्हनि ॾाढी तकूड़ाई, उन्हनि पटका ते लहराया, अमड़नि भेनरुनि न्याणियुनि जे मथनि तां रवा ऐं बरका ते लहराया। पढ़ो तारीख़ खे, घणी पुराणी तारीख़ न आहे, 100 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे, 1 सदी पहिरियों जी ॻाल्हि आहे। उन खिलाफत जे मरकज़, उन पूरे दुनिया तां जता इस्लाम हुक्मरानी कंदो हो, उन जे मरकज़ तुर्की में, इस्तांबुल में, कुस्तुनतीनिया में मस्जिदन के ताला हया विया, मदरसन के ताला हया विया, कुरान जो टकियूं भराए तुर्की जे समंदरन में कुरान मजीद जे टकिन जो टकियूं फिटियूं करायूं वयूं। न मस्जिद में अजान की इजाजत, न नमाज की इजाजत, न पटके की इजाजत, न दाढ़ी की इजाजत, न मड़ भेड़ न्याणीअ खे रए बरके की इजाजत। खुदा जो कसम, जिम्मेदारी से जो ॻाल्हायां, तारीख़ जो मुतालो कर, वक्त जे वडन वडन शुयूख़ुल हदीस पंहिंजनि चेहरनि तां ॾाढियूं कूड़ायूं,
वक्त जे वडन वडन कुतबन अब्दालन पंहिंजनि मथनि तां पटका लाथा। बुजुर्गन औलियान उलमा अतकिया सुलहा जामड़न भेनुन न्याणन पंहिंजनि मथनि तां बुरका त लाथा पर रवा बि लाहे करे फिटी गया। न बुरको पाइण जी इजाजत, न राव पाइण जी इजाजत, न दाढ़ी रखण जी इजाजत, न पटके पाइण जी इजाजत, न मस्जिद में हय्या अल सलाह हय्या अल फलाह जे सदाउन जी इजाजत, न क़ाल अल्लाह क़ाल रसूल जी इजाजत। अज बि इस्तांबुल जे करे को वियो न वियो त तहांजी मोबाइल तहांखे इस्तांबुल घुमाईंदी। गूगल ते वञो, यूट्यूब ते वञो ऐं इस्तांबुल के विजिट कयो। अज बि जे शहर मां पूरे दुनिया जे अंदर इस्लाम जो झंडो फड़कजंदो हो, अज उन शहर में शराब ऐं शबाब फहाश और यानी उरूज ते। अज बि कुफरी ताक़तूं समझन थियो त मुसलमान दीनदार अल्लाह अल्लाह जे रसूल जे अहकामात ऐं तालीम सां मोहब्बत जो सबब मदरसो मस्जिद, लिहाजा मदरसे के बंद कयो, मस्जिद के बंद कयो। जनरल मुशर्रफ हुजे या भुट्टो साहब हुजे, जिना साहब का वठी 78 सालन ताईं पाकिस्तान में हर हुक्मरान मदारिस के बंद करने की कोशिश कई। छो त अमेरिका चाहे थो मस्जिद के बंद करने की कोशिश कई, छो त बरतानिया चाहे थो ॾाढी पटके के कार बनाने की साजिश थी, छो त यहूद हनूद की ख्वाहिश है। आज अमेरिका में सब का वधीक फैलजंदड़ मजहब इस्लाम है। बरतानिया में रोजाना जे बुनियादन ते सब का वधीक माण्हू कलमो पढ़ी मुसलमान थी रहिया आहिनि। उन्हनि खे फिक्र आहे काथे अमेरिका में इस्लाम इक़्तिदार जे कुर्सीअ ते न हुजे, किथे बरतानिया में इस्लाम इक़्तिदार जे कुर्सीअ ते न हुजे। लिहाजा मुसलमान खत्म कयो, इस्लाम खत्म कयो, मस्जिद मदरसो खत्म कयो। लेकिन जे करे तव्हां हुक्मराननि खे चवण थो चाहियो पंहिंजे आबा अजदाद सां वाइदो कयो त तव्हां इस्लाम खे खत्म कंदव, असां बि रोज़े रसूल अधर ते बचण ऐं वाइदो कयो जेसि ताईं जान में जान आहे हिन मुल्क जे अंदर इस्लाम जिंदाबाद जा नारा बुलंद कंदा। तकबीर। कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो। मूंखे यादि आहे वालिद साहब हयात हा, गालिबन जेकॾहिं मां भुलिजा नथो 2012 ऐं 2013 में या 2011 ऐं 2013 में मां ॿ दफ़ा अमेरिका जो दौरो कयो। मां अमेरिका जे वॾे शहर न्यूयॉर्क में उतों जे दारुल उलूम न्यूयॉर्क जे दावत ते उन्हनि जे प्रोग्राम में शिरकत कई। वालिद साहब जे शहादत खां पोइ 2-4 सालनि खां पोइ मूंखे दारुल उलूम न्यूयॉर्क जे महतमे में फोन कई त साईं मुंहिंजा असांजे मदरसे जी ख़त्म बुखारी जी तकरीब आहे ऐं असांजी ख्वाहिश आहे त जॾहिं मदरसे जो संगे बुनियाद हो तॾहिं तव्हां आया हो, हाणे ख़त्म बुखारी जे तकरीब में बि तव्हां अचो। त मां मोहतमिम साहब खां पुछियो, दारुल उलूम न्यूयॉर्क जे मोहतमिम साहब खां मां पुछियो त हिन साल घणा ॿार फारिग था थियनि? त मूंखे चई अॼु खां 5-6 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे जॾहिं मां फोन ते ॻाल्हि ॿोल थी। मूंखे चई साईं हिन साल न्याणियूं ऐं छोकिरा ऐं छोकिरियूं जेका आलिम ऐं आलिमणियूं थी रहिया आहिनि हिकिड़े मदरसे मां उन्हनि जी तादाद 400 आहे। 400 अमेरिका जे हिकिड़े मदरसे मां मूंखे वठी विया हिकिड़े मस्जिद में। मां हैरान थियुमि। जुम्मो 1 बजे, वरी लिखियलो जुम्मो 1:30 बजे, वरी लिखियलो जुम्मो 2 बजे। तजस्सुस थियो भेण, जुम्मो त हिकिड़ो दफ़ो थींदो आहे, हे छा आहे? मां चयो हे छा आहे? त उन्हनि चयो साईं हितां जे कानून जे मुताबिक़ ॿाहिरि रोड ते तव्हां निमाज़ नथा पढ़ी सघो।
पंहिंजे इबादत गाह में नमाज पढ़ंदो। हिन इलाके में मस्जिद कोन हुई, हितों जे मुसलमाननि चंदो करे चर्च खरीद करे चर्च के मस्जिद में तब्दील कयो। पाकिस्तान जी गाल न थो क्या, अमेरिका जी गाल थो क्या। अज जी ने 2011 जी चर्च के खरीद करे मस्जिद में तब्दील कयो। हाणे निमाज पढ़णी आहे मस्जिद में, ॿाहिरि सफ़ू विछाए नथो सघूं। जमात एडी वधी वई आहे, एडी वधी वई आहे, एडी वधी वई आहे। पहिरियों हिकिड़ो जुमो कंदा हुआसीं, माण्हू पूरा न पिया पवनि, 2 जुमा कयासीं, वरी माण्हू पूरा न पिया पवनि, हाणे 3 जुमा कया आहिनि। 12 बजे, 12:30 बजे, 1 बजे 3 जुमा था कयूं, तॾहिं वञी मुश्किल सां माण्हू जुमे जी निमाज पढ़ी था सघनि। सभ खां वधीक फैलजंदड़ मजहब अमेरिका में, बरतानिया में इस्लाम है। ये चाहे था इस्लाम खत्म थे, पर ये पूरा खत्म थी ना। कल रूस सुपर पावर हो, टुकड़ा टुकड़ा थी रहो। आज अमेरिका सुपर पावर हो। मुल्लन लोढ़िए पटके वारन, लोढ़िए पटके जवारिसन, काबिल कंधार में अमेरिका जो गुरूर खाक में मिलायो। इंशाअल्लाह लोढ़िए पटके वारा अमेरिका जे पुटन जे गुरूर के पाकिस्तान में भी खाक में मिलाई। नारे तकबीर जिंदाबाद। इस्लाम हमारा, इस्लाम हमारा। न मस्जिदों खत्म थींदियूं, न इस्लाम खत्म थींदो। लेकिन उन जे लाइ हिकिड़ी जिम्मेदारी मुंहिंजी आहे, हिकिड़ी जिम्मेदारी मुंहिंजे जमात जी आहे, हिकिड़ी जिम्मेदारी तव्हांजी आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? जेके नथी अचे हथु खणो। हिकिड़ी जिम्मेदारी मुंहिंजी आहे। हे खिलण जूं ॻाल्हियूं न आहिनि, रोअण जूं आहिनि। हाणे मामलो अची नक ते पुॻो आहे। हुकुमरान हथ असांजे पटकनि में विधा आहिनि, असांजे मस्जिद में विधा आहिनि, असांजे मदरसे में विधा आहिनि। हाणे खिलण जी ॻाल्हि न आहे, दमादम मस्त कलंदर जी ॻाल्हि आहे। अजो वियो, अटो वियो, लटो वियो। सिंध धाड़ेलनि जे रहमो करम ते कच्चे जे धाड़ेलनि मां बचासीं त पक्के जा धाड़ेल कोन था छॾनि। कच्चे जे धाड़ेलनि वटि वियासीं त भूंगो भरबो, पैसनि को सवा ॿाहिरि न ईंदो। सॼी सिंध धाड़ेलनि जे रहमो करम ते कोई पुलिस कोने, कोई रेंजर्स कोने। मां त हैरान हां त मां 2023 जे आख़िर में सखर में वजीर आज़म का मुतालबो कयो हो कच्चे में ज्वाइंट ऑपरेशन जो। 2023 जे आख़िर में कच्चे में रेंजर्स भी लथला, पुलिस भी लथला। ऐं मुंहिंजे पैसनि ते, क़ौम जे पैसनि ते, क़ौम जे टैक्स जे पैसनि ते कच्चे में ज्वाइंट ऑपरेशन जे नाले ते अरबनि ऐं खरबनि जी बजट रिलीज थी रही आहे। लेकिन बस साल गुज़री विया आहिनि, हिन वक़्त ताईं उन ज्वाइंट ऑपरेशन जो कोई नतीजो छो नथो निकिरे? उन जो कोई रिज़ल्ट छो नथो निकिरे? अरबनि ऐं खरबनि जी चती आहे, अमन बहाल नथो थिए। मुंहिंजी जमात कराची खां कश्मीर ताईं, जैकबाबाद खां ठठे ऐं थर ताईं सिंध में मार्च कयो कच्चे पक्के जो धाड़ेलनि जे खिलाफ। लेकिन कंहिंजे कन ते अॼु बि चूह नथी रिंगे। कच्चे जे धाड़ेलनि जो भी साॻियो हाल आहे। सिंध धाड़ेलनि जे रहमो करम ते पक्के जे धाड़ेलनि जो भी साॻियो हाल आहे। स्कूल में वञ त तालीम कोन्हे, अस्पताल में वञ त इलाज कोन्हे, ऑफिस में वञ त रिश्वत का सवा कम कोन्हे। न इलाज तो मिले, न तालीम थी मिले, न रिश्वत का सवा कम थो थे। बेट वसीला जज़ीरा बनियो ईअं था खपाइनि ॼण पीर ॾाॾे जी जागीर हुजनि, पिढ़नि जेको आहे या माण्हुनि उहा ॾाज में खणी आई हुजे। हुकुमराननि जूं ज़मीनूं न आहिनि, वज़ीर आला मिनिस्टर रेवेन्यू जूं ज़मीनूं न आहिनि। सिंध जी ज़मीन जो वारिस सिंध जो अवाम आहे। सिंध जे अवाम जे मर्ज़ी खां सवा बेटे वसीरन जज़ीरन सिंध जे ज़मीनुनि ते थाड़ो। मां सम्झां थो सिंध सां वैसाघाती, वोट सां वैसाघाती, सिंध सां ज़्यादती आहे। कारो जर खपजन पिया, बेट वसीला जज़ीरा खपजन पिया। अॼु हालत इहा आहे त दरियाए सिंध में
कोठड़ीअ खां हेठि ठटे ताईं वारी पई उड़े। अॼु 2.5 महीना ज़मीनुनि खे पाणी लेट पियो मिले। आबादकार हारी 2.5 महीना लेट फसल पियो खणे ऐं बिज एतिरो महांगो, भाण एतिरो महांगो, सोना यूरिया एंग्रो एतिरो महांगो जो जॾहिं फसल खणी आबादगार मिलते तो पुजे इन उम्मीद सां त कर्ज बि लाहींदुमि, साल खन जी कणक ऐं चांवर बि घर जे गोदाम में रखंदुमि ऐं साल खन 6 महीना पंहिंजे घर जी रोज़ी रोटी दाल रोटी जेतिरा पैसा बि कमाईंदुमि। जॾहिं फसल खणी सेलर ते तो पुजे त सेलर एसोसिएशन वारनि जे तरफ़ां रेट ई पंहिंजा रहंदो उते चेल चिबी। जॾहिं आबादगार ऐं हारीअ जे हथ मां अन्न निकिरी सेलर ते तो पुजे त हिकिड़ो रेट, सेलर ते पुॼण खां पोइ ॿियो रेट। अॼु 140 रुपए में कणक, 140 रुपए में अटो, छो त तव्हांजे गोदाम में, तव्हांजे घर में, तव्हांजे बनीअ में चांवर ऐं अटो पियल आहे, पर जॾहिं तव्हां खां निकिरी इहो सेलर ते ईंदो त 250 रुपए में बि ग़रीब खे कोन मिलंदो। इहो फ़ाइदो बि आबादगार खे नथो मिले, कमायलनि खे इहो फ़ाइदो थो मिले। केड़े केड़े जुल्म जी दास्तान रो। हिकु त टाइम लेट मिलियो, काथम आदम कथा एड़ी लंबी आ जो इशारा कंदो तो हला। सिंध धाड़ेलन जे रहमो करम ते कच्चे जा भी धाड़ेल, पक्के जा भी धाड़ेल, इलाज कोने, तालीम कोने, मेरिट ते रोजगार कोने, नौजवान धिक्का झलींदा था वरतन। हालत इहा है आबादगार ऐं हारीअ के पीअण जे लाइ, जमीन के प्यारण जे लाइ, बच्चन के प्यारण जे लाइ पानी कोने। 2.5 महीना फसल लेट आ। अॼु हालत इहा है बिज महंगो, भाण महंगो, सेलरन जे उन साज़त जे तहत आबादगार जी चेल भगी पई वञे। वरी नई मनसूबाबंदी करे हेरे असांजे घोटके का हेठ, खैरपुर का हेठ, थर ताईं, होरे पंजाब में, होरे बलोचिस्तान में सरकारी जमीनूं लीज ते ॾिनियूं वयूं आहिनि। मुंहिंजी मालूमात इहा आहे त पंजाब में 50 लख एकड़ ज़मीन लीज ते मिली आहे। घणी ॻाल्हायो अबा? घणी घणी? अञा वोट ॾियोन न ॾियोन, ॾियोन अञा ॾियोन। जंहिंमहिल तव्हांजा कपिड़ा लाहींदा न पोइ तव्हांखे होश ईंदो। छॾींदव जिस्म ते का रोटी कपड़ा और मकान। रोटी माना हिकिड़े खां पुछो के अबा रोटी कपड़ा और मकान तव्हांजे पार्टीअ जो मंशूर आहे, छा थियो? चई साईं तव्हां चरिया आहियो, तव्हां हिन जी माना ग़लति सम्झी आहे। चई पोइ तूं सम्झा। चई अबा रोटीअ जी माना इहा आहे त जेको वात ते गिरहं अथनि इहो बि खसियो। रोटीअ जी माना इहा थोड़ी आहे त ॾियोन। रोटीअ जी माना वात ते गिरहं बि खसियो। अब पोइ कपड़ा अची पातल बि लाहियोन, कफन पारायोन, कब्र में मोकिलियोन। हिननि खे जीअण जो हक़ न आहे, वञी सुमन कब्रिस्तान में। ऐं कब्रिस्तान जो हाल इहो आहे त गॾ घोड़ा ऐं कुत्ता था उते कब्रुनि ते पेशाब कनि। जीअरे त सुम्हण नथा ॾियनि सुकून सां, मोल खे बि सुकून सां सुम्हण नथा ॾियनि, मार नथी पवे। रोटी कपड़ा मकान। चई बाबा जेको बच्चो अथव इहो बि ज़रदारी साहब जे नाले करायो। ज़रदारी साहब को बच्चो तो फौजिन जे नाले करायो। सिंध खणी ॾिसो, अधु सिंध बहरीअ जे नाले ते, अधु सिंध ज़रदारी जे नाले ते, अधु सिंध मालिकन सगोरन जे नाले ते। रोटी कपड़ा मकान जी माना इहा है बुख बदहाली, कफन कब्रिस्तान। ओ बाबा तवज्जो रे मारे, हे तवज्जो समा के बच्चो कुछ भी कोने रहंदो। मुझी मालूमात इहा है त पंजाब में 50 लख एकड़ जमीन लीज कई वई आहे। सिंध में घोटकी खां हेठि थर ताईं 15 लख एकड़ जमीन लीज कई वई आहे। बलोचिस्तान में 30-40 लख एकड़ जमीन लीज कई वई आहे। कंहिंखे पाकिस्तान जे सभ खां ग़रीबनि खे, पाकिस्तान जे सब का गरीब एंग्रो के FFC के फौजी फर्टिलाइजर के सब गरीब जेका पाकिस्तान जा रुपयो भी कोने। इन्हनि खे 50 लख एकड़ जमीन ॾिनी वई ताकि आबादगार थियनि, कुछ कमाइनि, जा बच्चा बुख ते वेठा आहिनि खाइनि। एंग्रो, फौजी फर्टिलाइजर, FFC, वरी वरी कंपनियों। छा थींदो? हाणे हिननि खे आबाद करणो। पाणी आहे कोन, मार पियो, कोठरीअ को हेठि वारी थी उॾे, कीअं आबाद कंदो?
चई दरियाए सिंध जिंदाबाद सब को यतीम सूबो सिंध आहे न तीर ते ठपा हया अथव भुगत्यो तीर पहिरियों तव्हांजे जिस्मनि ते तव्हांजे औलाद जे रोज़गार ते पहिरियों तीर तव्हांजे नौकरीअ ते पहिरियों तीर तव्हांजे तालीम ते पहिरियों तीर तव्हांजे नौजवाननि जे मुस्तक़बिल ते पहिरियों तीर तव्हांजे ज़मीनुनि बेटनि वसीलनि जज़ीरनि ते हाणे तीर तव्हांजे दरिया ऐं तव्हांजे पाणीअ ते हाणे असां हिकु थर जो रोअण था रो त माण्हू त बुख मरनि एक महीने में 500 बार तड़पी तड़पी थर में था मरन याद रखो जेकॾहिं दरियाए सिंध ते नवा केनाल ठहियो हिकु थर तव्हां खां विसरी वेंदो कराची खां कश्मीर ताईं सिंध जा 3 ई ज़िला थर बणिजी वेंदा पाणीअ जे कतरे कतरे जे लाइ सॼी सिंध तड़पंदी लेकिन हाणे तव्हांजा तीर तव्हांजे पाणी ते ॾियोन वोट अञा अबा मूंखे छा आहे मांगे कड़ो गम आहे फिकिर आहे पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा सिंधी क़ौम पाण हया आहिनि ज़रदारी साहब मीटिंगूं पे घुरायूं कमाल पार्टीज़ घुराई ऐं उन में सभिनी खे सॼो पीपल्स पार्टी खे बि मुस्लिम लीग खे बि MQM खे बि ANP खे बि कागज़ ते लिखरायो थमान रुगो लिखरायो न थमान दस्तखत वरती थमान सही कराई थमान वज़ीर आला जो बि अंगूठो हणायो आहे निसार खोड़े जो बि अंगूठो हणायो आहे त लिखी ॾे त दरियाए सिंध ते केनाल न निकिरंदा ते विढ़ंदासीं तव्हां मूंसां गॾु विढ़ंदव ऐं उन्हनि मूंखे लिखी ॾिनो आहे त दरिया ते नवा केनाल पाण न ॾींदासीं तव्हांजे बेटनि जो केस बि जमीयत विढ़ो जज़ीरनि जो केस बि जमीयत विढ़ो नौकरियुनि जो केस बि जमीयत विढ़ो सैलाब में ख़िदमत बि जमीयत कई कोरोना में ख़िदमत बि जमीयत कई अमन जे लाइ मार्च बि जमीयत कई फौतारनि खाननि नवाबनि सरदारनि सां इलेक्शन में मुहारो बि जमीयत अटकायो काला बाग डैम जे ख़िलाफ़ फतवा बि जमीयत यारी त हाणे दरियाए सिंध ते नवनि केनालनि जे ख़िलाफ़ मुत्तफ़िक़ एलामियो लिखराए करे विफाक के भी जमीयत मोकिलायो त दरियाए सिंध ते के माउ जे पुट खे ठाड़े हणण जी इजाज़त न ॾींदासीं नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अकाबरीन जमीयत कदम बढ़ाओ एक तरफ अमन अमान जो मसलो रोजगार जो मसलो गरीबन मिस्किनन हारन मजदूरन जो मसलो पानी जो आबादगारन जो मसलो बेटन तहसीलन जजीरन जो मसलो ए तरफ सक्कर में मस्जिदों शहीद थी ता प्यारे वाह जायो न सक्कर ता को घणो परते आ अब अल्लाह ज़बान गालाइण जे लाइ ॾिनी आहे बाबा तव्हांखे शौक़ु न तकीर ॿुधण जो ॿुधो न हाणे सक्खर हितां घणो पंदा जवाब नथो अचे चाचा कावड़ जी में ऑपरेशन तो जरदारी साहब जी तो क्यों तू छो थे अल्लाह वाह कावड़ जी ने माफी वठा अब सक्खर हितां घणो पंदा 15 मिनट अड़े जुल्म थी वियो मस्जिदनि खे बिल्डोज़र लॻो अल्लाह अकबर बी मस्जिद विकिरी पई ओहो 3 मस्जिद से भी बिल्डोज़र चौथी अब जांच त कर मौली राशिद आहे काथे पुगो या न पुगो घर में वेठा हो सोशल मीडिया पे मस्जिद वही तहां घर में मस्जिद वही तहां घर में मुलो पोतो न पोतो जमल ॾिठो मांखे पुजी वियो सवड़ पासे में माशाअल्लाह वारसी वारो पुजी वियो वाह वाह जिंदाबाद जॾहिं हुननि मस्जिद के बिल्डोज़र हयो तहां घरों न निकतो हुननि तहां जे ईमान जो इम्तिहान ऐं उन्हनि खे अंदाज़ो थियो त नौकरीअ ते न निकता बेटनि वसीलनि जज़ीरनि जे लाइ न निकता अमन जे लाइ न निकता धरतीअ जे ख़द्दारनि खे ललकारण जे लाइ न निकता पर हे अल्लाह जे घरनि जे लाइ निकिरंदा जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त तव्हां मस्जिद जे लाइ बि न निकतौ घोटकीअ में क़ुरान खे बाहि ॾेई करे क़ुरान खे शहीद कयो वेठो ऑफिसर आज पुछोसि नसीराबाद में कंबर सादात कोट में कुरान मजीद के कलाशनकोफ की गोली हई वई कलाशनकोफ की गोली कुरान के मस्जिद ते हमलो तहां सुतल कुरान ते हमलो तहां सुतल इन्हनि खे अंदाज़ो थियो इन्हनि जो ईमान हाणे पूरो आ जेकर ईमान पूरो
न बेचन ईमान सां बेन त बि निकरण जी हाणे सघ नथनि, कमज़ोर थी विया आहिनि। उथिया मस्जिद ते हमले खां पोइ, क़ुरान ते हमले खां पोइ, सिंध ते हमले खां पोइ, बेटन वसीलन जज़ीरन ते हमले खां पोइ उमरकोट में सरवरे कौनैन सरकारे दो आलम ताजदार अंबिया इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा जे शान में गुस्ताखी कयो। खुदा जी ज़ात जो कसम, खुदा जी ज़ात जो कसम, मलून रसूलुल्लाह जे शान में उहा गुस्ताखी कई को पंहिंजे पीउ जे दुश्मन ऐं माउ जे दुश्मन के भी अहिड़ियूं गारियूं न ॾींदो जेके उन बदबख्त मदीने जे मीर जे बारे में ज़बान इस्तेमाल कई। तव्हां कहिड़ा कहिड़ा क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह जी शफ़ाअत था घुरनि? अब कहिड़ा था चाहियो त क़यामत में हुज़ूर जी शफ़ाअत मिले? हथ खणो त मां ॾिसां। कहिड़ा था चाहियो त रसूलुल्लाह जे हथनि सां हौज़े कौसर जा जाम मिलनि? ॿुधो प्यारे वाह वारो, जेकॾहिं हौज़े कौसर ते मदीने जे मीर तोखां सवाल कयो त मुंहिंजे इज़्ज़त ते हमला हा, तू मुझे इज्जत नामूस जे लाइ कहिड़ो किरदार अदा कयो, कहिड़े मुंहं सां मदीने जे मीर जो सामनो कंदासीं? कहिड़े मुंहं सां मदीने जे मीर जो सामनो कंदासीं? असां एतिरा कमज़ोर थी विया आहियूं। शान में हुजूर जे में गुस्ताखी थी, माण्हू सुतल, पुलिस वारा उथिया। मां सलाम थो पेश कयां उन्हनि पुलिस वारनि खे। मुंहिंजे जमात जो मौक़िफ़ इहो, मावराए अदालत कतल न थियण घुर्जे। मुंहिंजे जमात जो मौक़िफ़ इहो, कानून हथ में रखण घुर्जे, अदालत सज़ा ॾे। पर पुछण थो चाहियां, छा इहो पहिरियों खून हो, पहिरियों हो फिराई, फुल फिराई हो? सिंध में इन खां पहिरियों कॾहिं कोई कतल न आहे थियो? पुलिस कंहिंखे न आहे मारियो? कॾहिं क़बाइली बुनियादनि ते, लिसानी बुनियादनि ते, मज़हबी मसलकी बुनियादनि ते सिंध में कतल न आहिनि थिया? ईअं उथारियो वियो इन गुस्ताखी जे मामले के। DIG मुअत्तल, SSP मुअत्तल, DSP मुअत्तल, SHO मुअत्तल, पुलिस वारा मुअत्तल। ऐं नारा छा लगा? मजहबी इंतहा पसंदी नामंजूर, मजहबी इंतहा पसंदी नामंजूर, मुल्लाहियत नामंजूर। अड़े चंडरऊ, गुस्ताखी तहां कयो, हुजूर जे शान में गंदी ज़बान तहां इस्तेमाल कयो ऐं कार्रवाई पुलिस करे। कारियो मुल्लन खे, छो त ॿाहिरियों जो एजेंडा मुल्ला ख़त्म थियनि, मौलवी ख़त्म थियनि। कल उमरकोट में चयो हुम, कल मीरपुर ख़ास में चयो हुम, कल सखर जे बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस में चयो हुम। अज प्यारे वाह जे इज्तिमा में चवां थो, मञूं था गुनहगार आहियूं, ऐबदार आहियूं, सियाहकार आहियूं, ख़ताकार आहियूं, बदतरीन मुजरिम आहियूं, लेकिन बेगैरत न आहियूं। पंहिंजा त पंहिंजा, पंहिंजे औलाद जा, पंहिंजे खानदान जा इंशाअल्लाह गुंदर कसराए छॾींदासीं। मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी बर्दाश्त न कंदासीं। गुलामी है रसूल में, गुलाम है, गुलाम है, गुलाम है, गुलाम है। ऐं चवनि छा था? सेक्युलर सिंध खपे, लिबरल सिंध खपे। वरी कुछ अब थकजी पिया आहियो? कहिड़ा कहिड़ा थकिया आहियो? तकीर ख़त्म कयां या 2 मिंट अञा मूंखे बर्दाश्त कंदो? तकीर कयां या ख़त्म कयां? जेका चवनि था ख़त्म कयां हथ खणो। बस जल्दी तो जान छॾिया 1 मिंट में तव्हांजी। तवजो रे माने क्यों मां फुज़ूल ॻाल्हियूं नथो कयां, कम जूं ॻाल्हियूं थो कयां। अंदाज़ मुंहिंजो जज़्बाती ज़रूर आहे, लेकिन ॻाल्हियूं कम जूं आहिनि। ॿुधो, चवनि था लिबरल सिंध, सेक्युलर सिंध। ऐं वरी जिन को लिबरल ऐं सेक्युलर हज़म नथो थिए, उहो सूफ़ीन वारी सिंध खपे, सूफ़ीज़म। अड़े चंडरऊ, सूफ़ीज़म आहे छा? चई साईं, सचल जी सिंध, भिटाईअ जी सिंध, कलंदर जी नगरी सिंध। ठीक आहे, तुझी ॻाल्हि क़बूल आहे। थोड़ी देर जे लाइ साईं बेर वारनि खे छॾियां थो, थोड़ी देर जे लाइ साईं हाले जी वारनि खे छॾियां थो, थोड़ी देर जे लाइ साईं अमरोटी खे छॾियां थो। तुंहिंजी ॻाल्हि थो मञां, सचल ते था अचूं, भिटाईअ ते था अचूं, कलंदर ते था अचूं, अब्दुल्ला शगाज़ी ते था अचूं, मखदूम सरवर नूह ते था अचूं। जिन जो जिक्र तू थो करे, मां पंहिंजा छॾियां थो, तुंहिंजनि ते थो अचां। पहिरियों
ॾींहं जो न, हिकु हफ़्ते जो न, हिकु महीने जो न, हिकु साल जो टाइम थो ॾियां। चैलेंज थो कयां, साबित कयो कलंदर तव्हांजो हो, भिटाई तव्हांजो हो, सचल तव्हांजो हो, मखदूम सरवर तव्हांजो हो। मां तव्हांजे काफ़िले में शरीक थींदुमि या मां साबित कंदुमि कलंदर मुंहिंजो हो, सरवर मुंहिंजो हो, भिटाई मुंहिंजो हो, सचल मुंहिंजो हो। पोइ तोखे पंहिंजो दग छॾे मुंहिंजे दग ते हलणो पवंदो। हलिया हलिया सचल खां था शुरू कयूं, पर सचल को थोड़ो पहिरियों था शुरू कयूं। पीर ॻोठ ते था हलूं, पीर पागारे ते था हलूं, पीर सिबगतुल्लाह अव्वल ते था हलूं, पीर राशिद रोज़े धणीअ ते था हलूं। ओहो हुर मुजाहिद, हुर फोर्स छा हुई? हुर मुजाहिद छा हा? कंहिंजा मुरीद हा? कहिड़ो कम कंदा हा? पीर पागारे खे, पीर राशिद रोज़े धणीअ खे मञे थो, पोइ हू अल्लाहू 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 खे बि मञणो पवंदुई। पीर पागारे खे मञे थो त पोइ उनजे हुरन वारी उन तलवार ऐं उन जिहाद खे बि मञणो पवंदुई। जेकॾहिं पीर पागारे जो मुरीद आहे त पोइ तोखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दग जे तरफ़ अचणो पवंदो। पीर पागारे दीन जी दुश्मनी न सेखारी ही, पीर पागारे जिहाद ऐं मदीने जे मीर जी गुलामी सेखारी। थोड़ो अॻिते हल, सचल ते था हलूं। हल तारीख़ खे खोल। मां चैलेंज तो कयां, सचल सरमस्त जॾहिं फोत थियो, उन जो जनाज़ो निकतो त सचल सरमस्त रुगो मौलवी न हो, आलिम न हो, हाफिज न हो। बुधो रोड़ीअ वारो, सचल मदरसे जो मोहतमिम हो। जेसि ताईं जीअरो हो मदरसो हलाईंदो हो। सचल जे नगरीअ मां अमेरिका जा, बर्तानिया जा, यहूद जा, हनूद जा गुलाम पैदा न थींदा हा। सचल जे नगरीअ मां सूफी पैदा थींदा हा। अमरोटी बैरवी हालेटीअ जहिड़ा सूफी पैदा थींदा हा। हल थोड़ो अॻिते था हलूं, कलंदर ते था पुॼूं। कलंदर हली हली करमला त भांडो ठराई, मथों लिखियो पियो आहे, मथों कलंदर ते हज़रत सैयद उस्मान मरवंदी। उस्मान जो नालो ॿुधाए तो त कलंदर तुंहिंजो न हो, मुंहिंजो हो। कलंदर मञे तो त उस्मान मञणो पवंदुई, उस्मान नथो मञे त दावा तो हथ खणणो पवंदुई। उस्मान नालो। हल भला थोड़ो अॻिते, दारुल उलूम देवबंद खां पहिरियां मुझे दारुल उलूम देवबंद जे अकाबिरीन जो उस्ताद केर हो? उस्तादुल हदीस ॿुधायो। हज़रत शेखुल हिंद जो उस्ताद केर हो? ॿुधायो बाबा। हाँ, सवलो सवाल आहे। चङो, मां डायरेक्ट थो अचां, पहलुनि खे छॾियां तो वक़्त बि घटि आहे। हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह चैलेंज तो कयां, साल जो चैलेंज आहे, ॾींहं जो न, हफ़्ते जो न, महीने जो न, साल जो चैलेंज आहे। अवाए हिते को तालिब वेठा आहिनि? कहिड़ा कहिड़ा तालिब आहिनि मदरसे जा? हथ खणो। अरबीअ जा तालिब, अरबीअ जा उथी बियो। हिकिड़ो ॿ तालिब उथी बियो, इम्तिहान न वठंदोमांव, उथी बियो। अबा तव्हांखे अरबी ग्रामर जे लाइ कहिड़ा किताब पढ़ाया वेंदा आहिनि? वेहो, हेॾो जवाब दुरुस्त आयो आहे। अरबी ग्रामर जा कहिड़ा किताब पढ़ाया वेंदा आहिनि? इरशादुस सरफ ऐं छा जे लाइ पढ़ाया वेंदा आहिनि? अरबी सेखारण जे लाइ। अरबी सिखंदव त क़ुरान सिखंदव, हदीस सिखंदव, सरफ न पढ़ंदव, नहव न पढ़ंदव, क़ुरान न ईंदो। क़ुरान न ईंदो त क़ुरान जो तर्जुमो न ईंदो, क़ुरान जो तर्जुमो न ईंदो त क़ुरान सम्झ में न ईंदो। ईअं ई आहे। वेह, हज़रत मौलाना कासिम नानोतवी, उन खां पोइ दारुल उलूम देवबंद जो क़याम, दारुल उलूम देवबंद जे क़याम में 4 सालनि ताईं
बिन सालन ताई अरबी ग्रामर जा जेका ब किताब तालिबन के पढ़ाया वींदा हा कुरान सिखारण जे ला हदीस सिखारण जे ला उन्हनि अरबी ग्रामरन जो मुसन्निफ हजरत उस्मान मरवंती हजरत लाल शहबाज कलंदर हो जे लाल शहबाज हदीस ए कुरान सिखारण जे ला अरबी ग्रामर जा किताब लिखा मदारिस में सदन ताई पढ़ाया वया उन जा किताब बुधाई था त कलंदर जो दग तुझो न हो कलंदर जो दग मोहम्मद अरबी जा गुलामी जो दग हल थोड़ो वक्त था हला मखदूम सरवर नूह ते था हला मखदूम जमील ज़मान वारन जो ॾाढो पीर ऐं हिन खिते में शायद सब खां क़दीमी बुज़ुर्ग मखदूम सरवर नूह हाला वारो आ बुधो बुधो हिन खिते में ज़बान फारसी हुई फारसी ज़बान जे तारीख़ में फारसी ज़बान जे तारीख़ में सब खां पहिरियां कुरान जो फारसी में तर्जुमो करण वारो हिन खिते में सब खां पहिरियों कुरान जो फारसी में तर्जुमो करण वारो मखदूम सरवर नूह हो जेको कुरान जो तर्जुमो करे कौम जे बच्चन के कुरान सेखारे उन जो वारिस तू नथो थी सके उन जा वारिस ॾाढी है पटके वाला है थोड़ो वक्त था हलूं भेटाई थे मुझे भा मुझे दोस्त जनाब अयाज लतीफ पलीजो के चो तो कुरान जे सूरत फातिहा जो तर्जुमो तो लिखी ॾेखारे मुझे भा डॉक्टर कादर मक्सी के चो सूरत बकरा जो तर्जुमो तो लिखे मुझे भा सनान खान के चो कुल्लु अल्लाह अहद जी माना तो लिखी दे मांखे मौली साहब बाबा मुझो दोस्त सादगी भी अल्लाह दींदो चो न के कौम परस्त छो ये जगह टांटा था कन भला इन्हनि के चो बिस्मिल्लाह जी माना तो लिखी दियो कुरान जी सबलन लफ्जन में माना बे को गैर मौलवी न लिखी सकदो ये आहे या कोने जवाब दियो बाबा जवाब दियो भिटाई कुरान जो शेरन में तर्जुमो लिखियो आ भिटाई कुरान जो शेरन में तर्जुमो लिखियो आ जेको कुरान जो आसान लफ्जन में तर्जुमो कंदो वो भी मौलवी हुंदो जेको शेरन में तर्जुमो कंदो वो त ठाहू को मौलवी हुंदो भिटाई जो रिसालो मने थो त भिटाई जो कुरान भी मञणो पवंदी कुरान जे शेरन में तर्जुमे के भी मञणो पवंदी भिटाई जो शेरन में कुरान जो तर्जुमा बुधाए तो भिटाई तुंजो न हो भिटाई मुंजो ए मुझो बा दिल घोट किए जो जनरल सेक्रेटरी साहब बैठो टोपी रे ये टोपी चंद ॾींहं पहिरियां पाए तव्हां सॼे सिंध में सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो तव्हां सहाफ़िन बि मल्हायो